असां हिन जी सख़्तु अल्फाज़ में मज़म्मत था कयूं जेको थियो आहे या तारीख़ दोहिराई पई वञे 1967 4 फरवरी ते अयूब ख़ान बि शागिर्दनि सां ईअं कयो ऐं हाणे उहा ई सूरत आहे जेका अयूब ख़ान जे डिक्टेटर जे दौर में ई पीपल्स पार्टी दोहिराए पई मां शागिर्दनि खे सलाम थो पेश कयां जो उन्हनि वॾी हिमत सां बहादुरी सां हिन इशू खे खयों आहे ऐं हीउ इशू जेको आहे हिकु माण्हू जो कोन्हे पूरे सिंध जो इशू आहे सिंध जे शागिर्द जो इशू आहे सिंध जे हारी जो इशू आहे सिंध जे मज़दूर जो इशू आहे सिंध जे ज़िमेदार जो इशू आहे सिंध जे आबादगार जो इशू आहे सिंध जे अदीबनि ऐं दानिश्वरनि जो इशू आहे सिंध जी बका जो इशू आहे त हिन में क़ाबिल तारीफ़ आहिनि शागिर्द त जिन्हनि उन्हनि मज़म्मत कई हिन सॼे सिस्टम जी ऐं जी बि मैदान में आहे इनशा हाणे मां सम्झां थो त माण्हू पीपल्स पार्टी जो जेको यकमाल वञल आहे ॾाढ खां ऐं ज़ुल्म खां हाणे माण्हू निकिरी आया आहिनि ॿाहिरि ऐं हाणे सभु सिंध जी आवाम खे मुतहद थी हिन माफ़िया जो मुक़ाबिलो करिणो पवंदो ऐं सिंध जे हक़ूक़ जो तहफ़ुज़ करिणो पवंदो असां हमेशह सिंध जे हक़ूक़ सां गॾु रहिया आहियूं कालाबाग जो इशू हुजे को ॿियो इशू हुजे बिट निज़ाम जो इशू हुजे हाणे हिन इशू ते बि जी जो मौक़िफ़ वॾो क्लियर आहे अॻिते बि अगरि असां सिंध जी आवाम सां सिंध जे माण्हुनि सां ऐं सिंध जे मफ़ादनि सां बीठा आहियूं ऐं इनशा बीठा रहंदासीं नेशनल पीपल्स पार्टी जी हिकिड़ी कंपोनेंट पार्टी आहे 4-5 पार्टियूं जी जो हिसो आहिनि उहो हिकिड़ी पार्टी कोन्हे पलेजा साहिब जी पार्टी आहे ज़ैन शाह साहिब जी पार्टी आहे असांजी पार्टी आहे अब्बासी साहिबनि जी पार्टी आहे इहे पार्टियूं आहिनि जेके जी जो हिसो आहिनि फंक्शनल आहे असां पंहिंजी पार्टी जेका मां तनज़ीम साज़ी कई बाबा जे वफ़ात खां पोइ बाबा वफ़ात कई उन खां पोइ असां 13 जी इलेक्शन खां पहिरियों वॾी तनज़ीम साज़ी कई नेशनल पीपल्स पार्टी जी ऑल ओवर सिंध ऐं उनजो रिस्पॉन्स बि तमामु सुठो मिलियो असांखे उन वक़्त में त हाणे मसूद ख़ान मूंखां कुझु साल नंढो आहे मां 66 साल खां मथे उमिरि थी वई आहे मसूद ख़ान खे इन जे करे नामज़द कयोसीं त इहा सॼी तनज़ीम साज़ी करे ऐं नेशनल पीपल्स पार्टी खे यूनियन काउंसिल सतह ताईं असां मुंज़िम कयूं पर असां आहियूं जी जो कंपोनेंट ऐं इनशा जी सां गॾु इन जेका बि सिंध जी जो इज़त हूंदी उन में हिसो वठंदासीं नेशनल पीपल्स पार्टी पीपल्स पार्टी सियासत हमेशह मुनाफ़िक़त जी सियासत रही आहे ऐं उहो सम्झनि था त सिंध जी आवाम जेका आहे बेवकूफ़ आहे असां जेको कयूं असां कबी वेंदासीं असां वॾा सहियूं बि कंदासीं फ़ाइदा बि वठंदासीं ऐं चवंदासीं असां मुखालफ़त बि कयूं पिया बाबा इन जेका मुखालफ़त आहे इनखे छॾे ॾियो सिधी सही सियासत कयो त आया तव्हां हामी आहियो या हुनजे हक़ में आहियो अगरि हक़ में न आहियो त पोइ सही सदर साहिब खे न करणु खपे हा हिनखे बैलेट जेको वियो ऑर्डिनेंस उनखे वापसि करणु खपे हा जॾहिं सदर पाकिस्तान सही कई जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरपर्सन आहे त उन खां पोइ हीअ सिंध वारा कहिड़े हिसाब सां हुनजी मुखालफ़त था कनि मां सम्झां थो त हाणे सिंध जी आवाम जेका आहे उहा सम्झे थी त इहो जेका माण्हू खे चकर ॾियण वारी सियासत आहे इन खे सिंध जी आवाम हाणे सम्झी वई आहे हाणे सिंध जी आवाम बेवकूफ़ कोन रही आहे जो तव्हांजी ॿिटी सियासत मां उहा मुतमिन थिए ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि ते यकीन करे जेको असां में वस में रहियो असां जदोजहद कयूं पिया ऐं कंदा रहंदासीं ऐं पर हर माण्हू खे सिंध जे हर माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो ईअं न त सॼो ॿार पीसा वग़ैरह थिया ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई थिया जी थिया अब्बासी साहिब थिया पलेजा साहिब थिया ज़ैन शाह साहिब थिया ईअं कोन्हे सिंध जो ग़रीब अवाम मज़दूर हुजे हारी हुजे शागिर्द हुजे दानिश्वर हुजे अदीब हुजे सभिनी खे मुतहद थी इन ते आवाज़ु उठाइणी पवंदी ऐं अमली जदोजहद करणी पवंदी पोइ ई वञी इन सिंध जी जेका माफ़िया क़ाबिज़ थी वई आहे सिंध ते पोइ जान छुटंदी ऐं इनशा पोइ सिंध तरक़ी जी राह ते गामज़न थींदो माफ़िया खां पोइ इनशा ॾिसो मां
असां जी अवाम हमेशह गॾु रहिया आहियूं ऐं रुगो मोरो या यूं जोतो इहो त ख़ैर पंहिंजो घर आहे ऐं ॾुखे वक़्त में मोरे या न्यू जती वारनि हमेशह असां सां निभाई आहे पर जीअं मां नाराज़गीअ खां निकितुमि उते बि हज़ारनि में माण्हू आहे ऐं हर स्पॉट ते हज़ार जो माण्हू आहे इन जो मक़सदु इहो आहे त सिंध जो माण्हू बेज़ार आहे सिंध जो माण्हू चाहे थो त सिंध में तब्दीली थिए पर अफ़सोस सां असांजो जेको वॾेरो ऐं भोतार सरदार क्लास आहे उहो कमज़ोर थी चुको आहे हालांकि उहे आहिनि इहो क्लास आहे पासदार रस्मनि रवाजनि ऐं सिंध जी सिस्टम जो अगरि उहो पंहिंजो किरदारु अदा कोन कंदो त माण्हू सिंध जा उन्हनि खे बाएपास थी निकिरी ईंदा पंहिंजे हक़ूक़ लाइ ऐं इहो क्लास पोइ हिते रहिजी वेंदो हाणे बहितर आहे त सिंध जी आवाम सां इहो क्लास बि इन तिल्सम मां निकिरे लालच मां निकिरे पंहिंजी वज़ारतुनि जी लालच मां निकिरे पंहिंजे MNMP जी लालच मां निकिरे ऐं पंहिंजे ॿियनि लालचनि मां निकिरी सिंध जी आवाम सां गॾु बीही रहे